मेहर शहर के बचाइण लाइ मर्दन सां गॾु औरतूं बि कोदरूं खणी निकिरी आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी औरतुनि रिंग बंद ते पहुची मर्दन सां गॾु जी हथ वंडायो। आगाह कयो मांखे त मेहर जी इन्हनि औरतुनि जो चवणु आहे त हुकूमत जो आसरो करण बदिरां असां सभिनी खे पाण ई कमु करणो पवंदो। ॾुखे वक़्त में जेके मर्द होटलनि ते वेठल आहिनि उहे चूड़ियूं पाए घरनि में वेही रहनि। मेहर जूं बहादुर ये न्याणियूं मर्दनि सां गॾु हिन वक़्तु कोदरूं खणी पंहिंजे शहर खे बचाइण जी हर मुमकिन कोशिश कनि पियूं। आगाह कयो मांखे त मेहर शहर में बहादुरी जी आई मिसाल साम्हूं अचे पई, जिते इहे बहादुर न्याणियूं पंहिंजे शहर खे बचाइण जे लाइ मर्दनि सां गॾु मैदान में बीठल आहिनि। इन्हनि औरतुनि जो चवणु आहे त हुकूमत त का मदद न पई करे, केतिरा ई शहर ऐं ॻोठ ॿुॾी विया। जेके मर्द होटलनि ते वेठल आहिनि उन्हनि खे चूड़ियूं पाइणु घुरिजनि। तफ़सील मालूम कयूं था अब्दुल रहमान कमरानी खां। अब्दुल रहमान, हिकु तमामु बहितरीन मिसाल साम्हूं अचे पई पंहिंजे शहर खे बचाइण जे लाइ न रुगो मर्द पर औरतूं बि हिन वक़्तु ऑन ग्राउंड मौजूदु आहिनि। जी बिल्कुलु, मेहर जे माउन हिमत नारी आहे। नौजवान शागिर्दनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु औरतूं बि मेहर जे रिंग बंद ते निकिरी आयूं आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान आहे सिकंदर सदर जी अॻवानी में औरतूं न्याणियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल जेके सिंध जूं न्याणियूं आहिनि उहे रिंग बंद वटि पहुची रिंग बंद खे मज़बूत करण जे कम में हथु वंडरायो आहे। जन बेलचा ऐं कोडूं ऐं पाचका भरे पंहिंजे हथनि सां रिंग बंद ते मिटी विधी आहे। उन मौक़े ते हिननि जो चवणु हुयो त हीउ वक़्तु घर वेहण जो न आहे, औरतूं ऐं मर्द निकिरी अचनि त जीअं पंहिंजे शहर मेहर खे बचाए सघूं। हिननि जो चवणु हुयो त हुकूमत जो त आसरो करणो ई न आहे, पंहिंजी मुर्सी करणी पवंदी। शहर में मौजूदु समूरा मर्द निकिरी अचनि त जीअं पंहिंजे शहर खे बचाए सघूं। औरतुनि चयो त हिन ॾुखे वक़्त में जेकी मर्द होटलनि घरनि में वेठा आहिनि उहो तमाशो ॾिसणु बंदि कनि, उहे चूड़ियूं पाए वेही रहनि या पंहिंजे शहर जी मालिकीअ लाइ रिंग बंद ते अचनि त जीअं असीं पंहिंजे शहर जी हिफ़ाज़त करे सघूं। जी महिरबानी अब्दुल रहमान तफ़सील ॾियण जे लाइ।